नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे जाम शहरों में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे अॻूणे क़ौमपरस्त पौरत अॻवाण हाजी अमीर बख़्श लाशारी जी जीवन कथा ते ॿधल किताब ज़िंदगी जो सफ़र जो मुहूर्त कयो वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी जे टीचर्स क्लब जे शहीद बेनज़ीर भुट्टो हॉल में रथियल मूर्ति तक़रीब जी सदा सिंध जे नाले वारे लेखक प्रोफेसर डॉक्टर आदम भट्ट कई। ख़ासि महिमान में डॉक्टर बख्श अली पीताफी, यूनिवर्सिटी ऑफ हेरिटेज आर्ट एंड डिज़ाइन जो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर भाई खान शर हुआ, जॾहिं त प्रोफेसर फ़हीम नोनारी, शफी मोहम्मद चांडियो, घरनूर खान, गुलाम अली लाशारी एज़ाज़ी महिमान तौर शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जीवन कथा अदब जी अहम सनफ़ आहे जेका हर माण्हू खे लिखणु घुर्जे, छाकाणि त जीवन कथा लॻण सां माण्हू जी ज़िंदगी जे सफ़र में पेश आयल वाक़िया ऐं गॾु गुज़ारींदड़ साथियुनि वक़्त जी रहनुमा थींदड़ वाक़िअनि जी ख़बर पवे थी। छाकाणि त जीवन कथा न रुगो अदब पर तारीख़ लॻण में अहम काराइती साबित थिए थी। जॾहिं त साहब किताब अमीर बख़्श लाशारी जो चवण हो त जीवन कथा लॻण जो शौक़ ऐं ॿियनि जूं कथाऊं पढ़ण सां थियो थो। मूं बि सोचियो त पंहिंजी ज़िंदगी जे सफ़र में जेके वाक़िया ऐं ॾींहं गुज़रिया उन्हनि ॾींहंनि में जिन माण्हुनि जो साथ रहियो जंहिंखे महफ़ूज़ कजे, इन करे जीवन कथा किताब लिखियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।